मरी सूबह के सैयद मुर्तज़ा शाह राशिदी खिताब सूर्य मरी सूबह के तो दिल जा वम विसार खण भाला विड़ भाकरे आदि ढाल मंडार मथा तेग तरार मार त मदारो थी। पंडाल में स्टेज ते वेठल मुंहिंजा अकाबरीन ऐं साफ़ी दोस्तो मुंहिंजो भेनरूं अमड़ियूं ऐं मुंहिंजा कारकुन भाइरो साथियो, अस्सलाम वालेकुम। भेद पगार कारकुन असल में असां आहियूं कारकुन, इहा साईं वारनि जी महिरबानी आहे जो ईअं का मनसब असांखे चिंबड़ाए छॾियो अथव, टे घड़ी छॾियो अथव बाबा हे असांजो हो आहे, पर बुनियादी तौर ते असां कारकुन आहियूं। असांजी सोच बि कारकुन वारी आहे, असांजो अमल बि कारकुन वारो आहे। अॻुवाण सिर्फ़ु उहे ई आहिनि, पाण मालिक धणी, असां सभु तव्हां अॻुए सभु हुन जे पोयां आहियूं। फ़ैसिला बि उन्हनि जा ई हलंदा आहिनि, हुकुम बि उन्हनि जा ई हलंदा आहिनि, सभु कुझु उहो थींदा आहिनि। असां अदना कारकुन आहियूं ऐं कारकुन हुजण जे नाते जेको ज़मान मकान खे नथो सम्झे ऐं उनखे सियासी कारकुन नथो सम्झां। ज़मान ऐं मकान, वक़्तु कहिड़ो आहे, वेठा किथे आहियूं, इहे सभु हालतूं नथो सम्झे, उन्हनि खे ॾिसी नथो ॻाल्हाए त आउं सम्झां थो उहो अणपूरो सियासी कारकुन आहे। मां सभ खां अवल त दराज़ा जे शहीदनि सुख सलाम पेश थो करियां, भेटा थो ॾियां उन्हनि खे। हीउ असांजो वरसो आहिनि जेके क़ौमूं पंहिंजनि शहीदनि जा ॾिण मल्हाईंदियूं आहिनि, जेके पार्टियूं पंहिंजनि शहीदनि जा ॾिण मल्हाईंदियूं आहिनि, उहे कॾहिं बि मिसाल जूं न आहिनि, तारीख़ में ख़तमु न आहिनि थियूं। उन्हनि जे काफ़िलनि में वाद बि थींदी आहे, फर्दनि ऐं चहिरनि जे मटा सटा सां कुझु बि कोन थींदो। हे बिरादरी तकरार कोन्हे, कबीलाई तकरार कोन्हे त असांजा 11 शहीद कयूं त अंदरि असां 15 कयूं। ही शहादत अज़ीम मक़सद जे लाइ आहे, ही शहादत ज़ुल्म जे ख़ात्मे जे लाइ आहे, ही शहादत निज़ाम जे तब्दीली जे लाइ आहे, ही शहादत हक़ीक़ी जमहूरियत जे बहालीअ जे लाइ शहादत आहे। उन जे करे असांजो इंतकाम बि हिन ज़ालिम निज़ाम खे ख़ात्मे सां पूरो थींदो जॾहिं हिन निज़ाम जो अंत ईंदो। 5 बंदूक बाज़ असांजा जवाबदार न आहिनि 11 शहीदनि जा। ही सॼो सिस्टम सरकारी उन्हनि जे पोयां बीठल आहे, मनसूबाबंदी थी आहे, रिथाबंदी थी आहे, पनाहूं मिलियूं उन्हनि खे, हथियार मिलिया आहिनि। ये किराए जा कातिल सभु कंहिं वटि आहिनि, किराए जे कातिल खे न वठिबो आहे। असुल धुर जाते इहा मनसूबाबंदी थी, जाते रिथाबंदी थी, 10 सालनि में अणधुरी जांच बि न थी सघी आहे। इंसाफ़ त परे जी ॻाल्हि आहे, पर अणधुरी जांच बि न थी सघी आहे, हक़ीक़तूं बि पब्लिक न करे सघी आहे। हीअ 18 सालनि खां जेका मरियल हुकूमत आहे, ये न समझो त वो खटी आया आहिनि। ही सिंध जा वसीला विकिणी सौदो करे तव्हांजे मथां काबिज़ थी वेठा आहिनि। जेके वसीला पीर साहब ॾियण खां इनकार कयो, अॼु उन करे 20 सालनि खां अपोज़िशन में वेठो आहे। जे इहे सभु वसीला अञा त किथे ॻाल्हि आहे, हे त न दरिया जा बटन केनरा नदी ॻाल्हि निकिती आहे। ही लखे माण्हू सिंध जा थिया आहिनि, अञा हीअ अचे थी 27वीं तरमीम, अञा अचे थो सिंध जो विरांङो। पीर साहब बिटे निज़ाम खे क़बूल न कयो त ही हेॾा फ़ैसिला इक़्तिदार जे कारण कीअं वठंदो।
ऐं असांखे फ़ख़ुरु आहे हुनजे फ़ैसिलनि ते हुनजी क़यादत ते। हे त 18 साल थिया आहिनि, 36 साल बि थी वञनि असां अपोज़िशन में वेहण लाइ तयारु आहियूं। सिंध ते का बि कॉम्प्रोमाइज़ न थियणु खपे, सौदेबाज़ी न थियणु खपे। दरियाउ असांजो जियापे जी सघ आहे, शेर अॻियां न ॾींदासीं। कराची असांजे सिर जो ताज आहे, न ॾींदासीं। इन्हनि शयुनि ते का कॉम्प्रोमाइज़ कान्हे। भले तव्हां भोलड़ा विहारे छॾियो इक़्तिदार जे कुर्सियुनि ते, ब्रोकर विहारे छॾियो इक़्तिदार जे कुर्सियुनि ते, काबू कयो पंहिंजे इक़्तिदार खे। तव्हांखे ख़बर आहे त फंक्शनल मुस्लिम लीग खां वधीक मुहिबे वतन का पार्टी न आहे। जॾहिं बि हिंदुस्तान सां जंग थी लॻे त पहले मोर्चे ते हुर जमायत आहे, ॿिए मोर्चे ते पाक आर्मी आहे को मुल्क में लीडर आहे को अहिड़ो मुहिबे वतन माण्हू। अमन पसंद ऐं कानून जी ॻाल्हि इहा आहे त हेॾी वॾी स्टेक होल्डर आहे, हेॾी वॾी सघ जो पीसा पगारो अमन पसंद ॿुधायो हिन जहिड़ो दुनिया में माण्हू।